अस्सलाम वालेकुम STV न्यूज़ हाँ वली मोहम्मद जाड़ो नज़र जो था जाती खान निसार अहमद समेजो जे हिन रिपोर्ट ते नज़र सिजावल ज़िले में मासूम ॿारनि खे जबरी पोरी ख़िलाफ़ पहिरीं कार्रवाई नीगर बाज़ियाब इंजाब लक़ब। ख़बर मूजिब जाती पुलिस जाती में मासूम ॿारनि खे होटल ते जबरी पोरियो कराईंदड़ होटल मालिक नूर समा पठान खे गिरफ़्तार करे वरितो ऐं जबरी पोरियो कंदड़ 11 साला अफ़ज़ल खे बाज़ियाब करायो वियो, जॾहिं त होटल मालिक ख़िलाफ़ अहिड़ो केस जाती थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। उन ॾिस में SHO जाती अयाज़ हुसैन मेमन साफ़िन खे ॿुधायो त होटल मालिक कोयटा वासी नंढी उमिरि जे पोरे ते नीगर अफ़ज़ल खे यरगुमाल बणाए 4 महीननि खां ज़बरदस्ती पोरियो कराईंदो हो, जेको जबरी पोरी बाबति एक्ट 2018 ईस्वी जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। असां वधीक कार्रवायूं बि कंदासीं। ॿिए तरफ़ नीगर अफ़ज़ल ॿुधायो त होटल मालिक मूंखे ज़बरदस्ती मज़ूरी कराए होटल जा गंदा थांव साफ़ कराईंदो हो, मूं तंग थी अहिड़ी शिकायत कई आहे। पुलिस कार्रवाई कंदे जबरी पोरियो कराईंदड़ होटल मालिक खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त सिजावल ज़िले में जबरी पोरी ख़िलाफ़ पहिरीं कार्रवाई ऐं पहिरियों केस जाती थाणे ते दाख़िल कयो वियो आहे।